बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, गुज़िरियल हफ़्तो पाकिस्तान जी अदलिया जे लाइ तमामु घणो अहम रहियो आहे। पाकिस्तान जी सभ खां वॾी अदालत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट खे बरक़रार रखियो आहे। इहो तारीख़ में शायदि पहिरियों भेरो आहे जो सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे कंहिं पास कयल क़ानून खे जेको सुप्रीम कोर्ट में चैलेंज थियो हुजे ऐं उनखे उॾाइण बदिरां ख़तमु करण बदिरां उनखे जेको आहे सो सस्टेन रखियो आहे। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट बाबति पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेके ख़दशा हुआ त हीअ जेको क़ानून आहे उहो कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल 191 जी भञकड़ी आहे, छाकाणि त जेको पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 191 आहे उहो सुप्रीम कोर्ट खे पाण इहो अख़्तियार ॾिए थो त सुप्रीम कोर्ट पंहिंजा रूल्स पाण ठाहींदी। पर पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस जी हुकूमत PDM जी हुकूमत जेका पंहिंजे आख़िरी ॾियारनि में तकड़ी ऐं तेज़ तरीन क़ानून साज़ी कई, उन में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट बि पास कयो जेको बाद में आला अदलिया में चैलेंज कयो वियो। तॾोके चीफ जस्टिस उमर अता बंदियाल इन क़ानून खे नोटिफाई थियण खां अॻु में, गज़ेट थियण खां अॻु में, ईअं खणी चऊं त प्रेसिडेंट जी साइन थियण खां अॻु में अञा उनखे क़ानूनी हैसियत न मिली हुई, इहो एक्ट अञा क़ानून न बणियो हो। तॾोके चीफ जस्टिस उमर अता बंदियाल इन ते स्टे जारी करे छॾियो। बाद में जॾहिं चीफ जस्टिस उमर अता बंदियाल साहब रिटायर थिया ऐं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब मनसब संभालियो त हिन मामले ते फुल कोर्ट ॿुधणी थी आहे ऐं 191 आर्टिकल समेत ॿिया जेके एतिराज़ हुआ उहे जेको आहे सो बहस हेठि आया। काफ़ी धुरियुनि जो अॼु बि ख़्यालु आहे त सुप्रीम कोर्ट इन एक्ट खे सस्टेन करे बरक़रार रखी हुकूमतुनि खे मुस्तक़बिल में अदलिया जी जेका आज़ादी आहे उन में जेका मुदाख़लत आहे उनजो हिकिड़े क़िस्म जो अख़्तियार ॾेई छॾियो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु अॼु ग़ुलाम शबीर बब्बर साहब मौजूदु हूंदा, सीनियर क़ानूनदान आहिनि। शबीर साहब, इन खां पहिरियों जो असीं वञूं त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट छा आहे या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके पार्लियामेंट पास कयूं आहिनि, सुप्रीम कोर्ट जो जेको प्रोसीजर आहे उनखे रेगुलेट करण जे लाइ इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे व्यूअर्स खे इहा ॼाण ॾियूं त हीअ एक्ट आहे छा। इंट्रोडक्शन ऑफ दिस एक्ट सादनि लफ़्ज़नि में असां आम माण्हू खे कीअं सम्झायूं? इरफान भाउ, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीअ बेसिकली जेका लास्ट हुकूमत हुई उन्हनि हिकु अहिड़ो एक्ट बि पास कयो जंहिंमें इहो आहे त सुप्रीम कोर्ट में जेका बि जे सो मोटो आहे 184(3) डायरेक्ट जुरिसडिक्शन आहे सुप्रीम कोर्ट जी, जिथे पब्लिक इम्पोर्टेंस जा इशूज़ या वायलेशन ऑफ फंडामेंटल राइट्स हुजे उन्हनि ते सुप्रीम कोर्ट सो मोटो वठी करे डिसाइड फ़ैसिला करे छॾींदी हुई। ऐं पोइ इन में PDM जी हुकूमत ई अहिड़ो माना एक्ट पास कयो ऐं रीज़नेबल। हाणे ॾिसो न, असां वटि हिकिड़ी अमेंडमेंट आई 10A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हुई कि भई जेकॾहिं को बि माण्हू तव्हां अरेस्ट कयो था उनखे तव्हां अपॉर्चुनिटीज़ ॾियो, माना फेयर अपॉर्चुनिटी ॾियो, हुनखे पंहिंजो वकील करणु ॾियो, हुनखे पंहिंजो डिफेंड करणु ॾियो। हिन में त इहो त 184(3) जे तहत सुप्रीम कोर्ट सो मोटो वरिती, बेंचिस पंहिंजी मर्ज़ी सां ठाहींदी हुई। जीअं चीफ जस्टिस खे माना इहो आहे एतिरा इख्तियारात हुया त हुनखे केरु चैलेंज न पियो करे सघे। उन टाइम में रिव्यू जो कॉन्सेप्ट बि कोन हो, अपील जो बि न हुयो त समवन इज़ अफेक्टेड या हुनखे ॿुधो ई न वियो आहे त रिव्यू थींदो। हा, रिव्यू। पोइ हाणे हिननि हिकिड़ो प्रोसीजर एक्ट हिकिड़ो अमेंडमेंट थी जंहिंमें इहो आहे त हिन में राइट टू अपील जो हक़ु ॾिनो वियो त भई बेंच फॉर्मेलिटी थियनि, 3 माना चीफ जस्टिस सां गॾु 2 ॿिया जजिस हुजनि, उहे हेयर कनि, उन्हनि जी जेका डिसीजन खे विदिन 30 डेज़ में उनखे तव्हां उन्हनि जो राइट आहे, राइट टू अपील वारो जेको कॉन्सेप्ट हुयो हिननि बहितरीनु डिसीजन आहे। ऐं फुल बेंच इहो ऑब्ज़र्व कयो ऐं हिननि में नंबर ऑफ पिटीशन हुयूं, नंबर ऑफ कानूनदान, एमिकस क्यूरीज़ ऐं पूरो कॉन्स्टिट्यूशन ते, पूरी दुनिया जा कॉन्स्टिट्यूशन, राइट टू अपील जी जेका ॻाल्हि थी ऐं 10 ऐं 5 में हिननि जो माना अञा डिटेल जजमेंट अचणी आहे। सर, ही जेको जजमेंट आई आहे ही माज़ी जे फ़ैसिलनि ते त लागू नथो थिए, पोइ नेब ते कीअं लागू थींदो? नेब जेको हाणे ॾिसो उमर अता बंदियाल साहब फ़ैसिलो अता बंदियाल साहब जी हिन में हू माना हाणे जेको
छो जो ही लॉ आहे, हिकिड़ा लॉ जेका पार्लियामेंट पास कयो आहे हुननि में बि उन्हनि वटि राइट टू अपील आहे, रिव्यू जो बि कॉन्सेप्ट हिन ओपन करे छॾियो आहे, त तव्हां जेको बि डिसीजन, पर हीअ जेका अमेंडमेंट आई आहे हीअ रिट्रोस्पेक्टिव इन जे लाइ, छो जो हीअ पास जा जेके बि क्लोज ट्रांज़ेक्शन उन्हनि खे ही टच न कंदी, छो जो पहिरीं जीअं नवाज़ शरीफ़ केस हुयो ऐं पंहिंजो जेके बि सोमोटो हुया पंजाब असेंबली जो, नेशनल असेंबली जो, हा जेके बि नवाज़ शरीफ़ जी सज़ा लाइफ टाइम जो हुयो, उहे जेके मैटर उन्हनि खे क्लोज इहे पास फ़ैसिला आहिनि, उन्हनि ते हीअ एप्लीकेशन न थींदी। बाक़ी ही जेको नेब जो तरमीमूं कालदम करार थियूं इन कानून तहत हाणे उन ते अपील थी सघे थी। अपील आहे, रिव्यू जो कॉन्सेप्ट हिन वटि आहे, हुकूमत या करे सघे थी। रिव्यू या अपील? अपील, छो जो अपील आहे न बेसिकली, अॻ में त रिव्यू फाइल थींदो, हा रिव्यू थींदो, हाणे उहा रिव्यू खे हिननि तब्दील करे छॾियो आहे हाणे अपील में विदिन 30 डेज़ में। हाणे ॾिसो 15 तारीख़ हुननि डिसीजन ॾिनो, 15 अक्टूबर ते हुननि वटि राइट टू अपील आहे। सही, हाणे रिव्यू न थींदो। हा रिव्यू न। अच्छा सर, कानून जी त मुखालिफ़ बि तारीफ़ पिया कनि त सही आहे, राइट टू अपील हुजणु खपे। ॿ हिकिड़ा मेन ऑब्जेक्शन हुया। हिकिड़ो जेको ऑब्जेक्शन हुयो त माज़ी जा जेका फ़ैसिला आहिनि उन ते लागू थिए थो, सुप्रीम कोर्ट उनखे ख़तमु करे छॾियो। ॿियो जेको हिकिड़ो आहे सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, असांजो जेके वकीलनि जो तंज़ीमूं आहिनि, एसोसिएशन्स आहिनि, उन्हनि बि इन शइ ते एतिराज़ वारिया त 191 जेको आर्टिकल आहे आइन जो, उहो जॾहिं सुप्रीम कोर्ट खे पाण अख़्तियार ॾिए थो पंहिंजा रूल्स ठाहिण जे लाइ, त पोइ सुप्रीम कोर्ट अहिड़े एक्ट खे छो जेको आहे सो बरक़रार रखियो आहे? छा सुप्रीम कोर्ट मुस्तक़बिल में हुकूमतुनि खे इहो हाणे अख़्तियार ॾिए पई त अॼु हीअ तव्हां एक्ट आंदो आहे, हिकिड़ो प्रोसीजर तय कयो आहे, सुभाणे वरी तव्हां को ॿियो प्रोसीजर तय कंदव? ॾिसो न, बेसिकली मां हिन जेका जजमेंट आहे अञा डिटेल ईंदी, हिन में ॾाढी सुठी इहा शइ माना ईंदी, छो जो त पार्लियामेंट खे सुप्रीम कोर्ट कंसीडर कयो आहे त पार्लियामेंट इज़ अ सुप्रीम, ऐं उहा ई जेका बॉडी आहे जेका लेजिस्लेट करे थी। छो जो ॾिसो न, असांजो हिन में इशू छा आहे, असां जेके इंस्टीट्यूशन आहिनि कॉन्फ्लिक्ट में पिया हलनि न। हिकिड़ी शइ असांखे इहा एप्रिशिएट करणु घुरिजे, जॾहिं का पार्लियामेंट आहे हुन इंटेंट छा आहे, इंटेंट छा आहे, जिथे फ्लॉज आहिनि, जिथे बि शयूं माना राइट टू अपील न हुजे, इवन असां वटि इंजंक्शन ऐं इस्लाम आहे, भई उन्हनि वटि जीअं अपील कानून ते एतिराज़ कोन्हे न। एतिराज़ इहो आहे 191 में पाण आइन तरमीम ॾिए थो, आइन सुप्रीम आहे, पार्लियामेंट जेको लेजिस्लेशन करे थी त हिकिड़ो तरीक़ेकार ॾिनल आहे आइन में, उन सां करणी आहे। बहितर न हो, ईअं बहितर न हुयो। सुप्रीम कोर्ट खे इट सेल्फ, छो जो हिकिड़ो लेजिस्लेशन हिकिड़ी थींदी आहे डेलीगेटेड हूंदी आहे, तव्हां वटि प्रोसीजर आहिनि, तव्हां यू कैन मेक इट, पर इहे शयूं माना अॼु ॾींहं ताईं कंहिं पॉइंटेड आउट न कयूं। इन जे लाइ अल्टीमेटली पार्लियामेंट वञी इहो लॉ आंदो वियो त प्रोसीजर जो लॉ। जीअं 2-3 शयूं मां हिते हाईलाइट करणु चाहींदुसि। ॾिसो न, ओरिजिनल जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे न, सुप्रीम कोर्ट कॾहिं कॾहिं ओरिजिनल जुरिसडिक्शन में उहे मैटर पब्लिक इंपॉर्टेंस सां हाईलाइट नथी करे। जीअं हाणे हिननि इहो बहितरीनु माना हिकिड़ो चयो आहे त भई सेक्शन 3 एक्सरसाइज ओरिजिनल जुरिसडिक्शन सुप्रीम कोर्ट एनी मैटर इंक्लूडिंग एक्सरसाइज ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे त फर्स्ट प्लेस बिफोर द कमिटी कंस्टिट्यूट कई वञे। हिन में जेके बि कॉन्स्टिट्यूट बेंच जीअं कंप्राइज़िंग आहे। हाणे ॾिसो न, असां वटि जेके माज़ी में बेंचिस ठहियूं आहिनि, सुप्रीम कोर्ट कॾहिं बि जजिस जे अलाए उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो इंट्रस्ट आहे, वन मैन शो जो ऐं इन्वॉल्वमेंट आहे न, हीअ डेमोक्रेटिक सिस्टम मुल्क आहे जेको, ऐं जिते अनारकी आहे त भई मुंहिंजी मर्ज़ी मां बेंच ठाहियां, मुंहिंजी मर्ज़ी मां कंप्राइज़ कयां, जजनि खे न खणा, 5 जी ठाहियां, 7 जी ठाहियां। ऐं एप्रिशिएट कबो ही काज़ी फ़ाइज़ी सां खां जॾहिं हीअ आयो आहे 2 शयूं, त हिन 2 केस ओपनली लाइव ॾेखारनि त ॾिसो त असां जेके 15 जजिस फुल कोर्ट में कीअं मुतफ़क़ा तौर पे ॿुधूं था, लिटिगेंट्स खे ॿुधूं था, या जेके बि कंसर्न आहिनि शयूं आवाम पब्लिक ताईं अचनि थियूं। छो जो हीअ अहिड़ो दौरु आहे हींअर, इन्हनि जे करे ही शयूं माना उन में ॾिसो न, रीज़नेबल अप्रोच खे डिस्कशन करणु, राइट टू फेयर ट्रायल जेका आहे, अपील जो जेको राइट आहे, जीअं हिननि चयो आहे न भई जेको बि एग्रीव्ड आहे रिट्रोस्पेक्टिव। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो 184(3) जे तहत
जेके बि ग्रीवेंसिस अचनि थियूं त तव्हां वटि 30 डेज़ में विदिन 30 डेज़ में ऐं राइट टू चूज़ काउंसिल बि इहो फंडामेंटल राइट्स आहे तव्हांजो। पहिरियां न हो, पहिरीं न हुयो त भई रिव्यू माना साॻियो करे या माना 30 डेज़ बि कोन हुया। रिव्यू में हिकिड़ो माना लिमिटेड कॉन्सेप्ट हुयो त रिव्यू में सेम बेंच वेंदी, सेम हुननि जी मर्ज़ी। हाणे त हिननि सुप्रीम कोर्ट ओपन करे छो न हिकिड़ी माना बेंच ठहंदी, सीनियर मोस्ट कंप्राइजिंग जजिस हूंदा ऐं उहे हिननि शयुनि खे एग्ज़ामिन कंदा। का इलीगलिटी हेस्टी मैनर में त कान थी आहे, डिसीशन जेको आयो आहे पब्लिक इम्पोर्टेंस जो हुयो या न हुयो, फंडामेंटल राइट्स वायोलेशन थियो या न हुयो। इन जे करे हीउ जेको लॉ आयो आहे मां त चवंदुसि त इट इज़ द बेस्ट। अच्छा सर, हाणे ॿ सवाल मुंहिंजे ज़हन में हींअर अचनि पिया। तव्हां जेकॾहिं हीअ कमेटी वारो पाण पढ़ंदासीं त आर्टिकल 3 आहे, सेक्शन 3 आहे या 2 आहे मुंहिंजे ख़्याल में, उन में आहे त हिकिड़ी बेंच ठहंदी, हिकिड़े हंधि ॿुधायो थो वञे त 3 जेको आहे सो जज वेहंदा। बाइंडिंग न आहे, मे जो लफ़्ज़ यूज़ थियल आहे त उहे टई वेही सघनि था। हाणे फ़र्ज़ु कयो 3 चीफ जस्टिस ऐं 2 मोस्ट सीनियर जज जेके आहिनि उन्हनि ते ॿधल हिकिड़ी कमेटी ठहे थी। हाणे जॾहिं अपील फाइल थींदी, अपील दाख़िल थींदी ऐं अपील जे लाइ जेको लार्जर बेंच जुड़ंदो उन में छा इहे 3 जज शामिल हूंदा या उन्हनि खां पोइ जेके बाक़ी जूनियर था अचनि उन्हनि जो बेंच वेहंदो? ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जो हीउ जेको कॉन्सेप्ट आहे न त मोस्ट जेके सीनियर जजिस आहिनि 2 उहे इंक्लूसिव आहिनि। उन्हनि उहे अॻी अपील बेंच में अपील में बि हूंदा। हू पोइ चाहे जो जेकॾहिं हू ॾिसनि था त हिकिड़ो फ़ैसिलो असांखे अहिड़े पॉइंट ते ॾियणो आहे त पोइ उहो लार्जर बेंच तश्कील ॾेई सघनि था। छो जो 3 न, पर हिकिड़ी शइ ॿी बि त आहिनि साईं। हाणे तव्हां बि प्रैक्टिस था कयो, आउं बि प्रैक्टिस कयां थो त हिकिड़ो जज जंहिं ऑलरेडी फ़ैसिलो ॾेई छॾियो, 3 जजिस आहिनि उन्हनि ऑलरेडी फ़ैसिलो ॾेई छॾियो, हाणे अपील वरी उन्हनि साॻियनि जजनि वटि कीअं थींदी? हाणे ॾिसो न, अपील जो मां ॿुधायांव त जॾहिं बेंच फुल बेंच ठहंदी या लार्जर बेंच 3 इंक्लूड 4 ॿिया थी सघनि था न, 5 या टोटली माना 5 थींदा, 7 थींदा, 9 जी बेंच बि ठही सघे थी। माना इन्हनि में छो जो पोइ रेशो उन्हनि खे ॾिसंदा त ज़रूरी न आहे मुतफ़िक़ थियनि। पोइ उन्हनि मां जेकॾहिं के उन्हनि जे हक़ में अचनि था, मुखालफ़त में वञनि था, त पोइ उन हिसाब सां ॾिसो न, मुंहिंजो जेको ओपिनियन आहे न, बेंच जेका ठहे थी त ॾिसो न, जीअं हाणे 10 जजनि मुतफ़िक़ कयो आहे त हिन एक्ट खे टच न कजे। सही। ऐं कुझु अहिड़ियूं शयूं जीअं रोट्रोस्पेक्टिव हुन चयो आहे पास्ट वारा, उन्हनि में बि हुननि 8-7 में उछलाए छॾियो आहे। ऐं घणनि खे त वरी ऐं जीअं उन्हनि में इहो चयो वियो आहे त भई 5 ई हिननि जो मुतफ़क़ आहे कि 9-6 में हिनखे भई उन्हनि पिटीशनूं डिसमिस बि कयूं आहिनि रिट्रोस्पेक्टिव, ऐं ॿियो वरी 8-7 जे इहो आहे त हिननि इहो चयो त भई इहो रिट्रोस्पेक्टिव डिक्लेयर आहे। छो जो हिननि जो क्लास उॾाई अथनि। हा, उॾाई अथनि इन्हनि जे करे त जीअं पास्ट वारा इहे जेके, छो जो पास्ट खुली वञे हा न जॾहिं हींअर एतिरा पेंडिंग ॿिया मैटर हुया। जीअं हाणे मां तव्हांजे सां ॻाल्हि पे कई त वॾो इशू जेको आहे हींअर आहे मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु अचे पियो। सर उन ते बि ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो ब्रेक वठूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। हिते नंढड़ी साई वठूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। लीगल ओपिनियन में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट ते असीं ॻाल्हायूं पिया। गुलाम शबीर बब्बर साहिबु सीनियर कानूनदान आहिनि, असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। शबीर साहिबु, ब्रेक खां पहिरियां पाण 1-2 मामलनि ते ॻाल्हि बि कई। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवाल इहो आहे त हाणे सुप्रीम कोर्ट इनखे जेको एक्ट आहे इनखे सस्टेन कयो आहे, बरक़रार रखियो आहे, इनखे टच न कयो अथई। हाणे अॻिते हली फ्यूचर में छा सूबा बि पंहिंजी हाई कोर्ट्स जे लाइ कानून साज़ी कंदा? ॾिसो न, हाणे या करे सघनि था? मां तव्हांखे ॿुधाईंदो त न, हिकिड़ो असां वटि जीअं आर्टिकल 184(3) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, इहे 199 बि असां वटि आहे। सही। पर 199 में 2 शयूं आहिनि असां वटि। हाई कोर्ट हैज़ नो पावर, माना हिकिड़ो सो मोटो जो पावर कोन्हे को। सही। उते या एग्रीव्ड पर्सन अचे, मैंडेमस आहे, रिट्स आहिनि जेके 3 पहिरियों मैंडेमस आहे ऐं प्रोहिबिशन आहे, पंहिंजी सर्चोराए आहे, इलीगल आहे, को वारंटो आहे या हेबस कार्पस आहे। कॾहिं कॾहिं असां वटि ॾिसो न, हाई कोर्ट चीफ जस्टिस थ्रू रजिस्ट्रार नोटिस वठंदो आहे
क्लिपिंग ते त भई ग्रास वायलेशन थिए थी, एॾा एॾा इशूज़ आहिनि जिते जीअं हाणे इहे वाटर कमीशन ठहियो, पाणी जो इशू हुयो, बिल्कुलु, या किथे को अहिड़ो इंसिडेंट थिए थो, किथे रेप केसिस वॾा वॾा अचनि था। हाणे मीरपुर ख़ासि में मामलो थियो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब। बेसिकली जेसीं ताईं सुप्रीम कोर्ट, मुंहिंजो त ओपिनियन इहो आहे त माना इहो वठणु घुरिजे हर सूबे में एटलीस्ट चीफ जस्टिस जेको आहे न उन्हनि खे कमेटी ठाहिणु घुरिजे त जेके बि पब्लिक इंपॉर्टेंस जा फंडामेंटल राइट्स जिते वायलेशन थिए थी, ग्रास वायलेशन थिए थी, उते इहा लेजिस्लेशन या रूल्स मेकिंग थियणु घुरिजे। हालांकि पावर बि आहे, जगह पावर बि आहे, पर असां इहे ॾिसो न, असां वटि उहो बेंचिस आहिनि, हर बेंच सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट तव्हां जीअं बेंचिस ठाहे छॾियूं, टैक्स बेंच, अपील बेंच, मर्डर में, सिविल में, पिटीशन में, इवन ॾिसो न एडमिनिस्ट्रेटिव पावर ओनली हैज़ द चीफ जस्टिस, एडमिनिस्ट्रेटिव पावर, पर इंटरफेयर ही कैन नॉट इंटरफेयर इन टू द बेंचिस, हुननि जा पंहिंजा फ़ैसिला आहिनि, अपीलूं आहिनि। जीअं हाणे मां हिकिड़ी अञा हिते हिन फोरम ते इहो बि माना मैसेज ॾींदुसि त रेगुलर अपील जेका आहे, असां हाणे जेके सेंटेंस में माण्हू पिया सर्व पिया कनि जेलनि में आहिनि, उन्हनि जी बेंचिस कान्हे का। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त असां सरप्राइज़ सुप्रीम कोर्ट में 3, 4, 5 साल थिया आहिनि, रेगुलर बेंच अपीलेट जी कान्हे का क्रिमिनल साइड ते, ऐं जेके माण्हुनि जी डेथ थिए थी या अंदरि जेलनि में पिया आहिनि उन्हनि जी का वार कान्हे का। इहो बि फंडामेंटल राइट्स आहे न। हाणे ही एक्ट पास थी वियो आहे, सुप्रीम कोर्ट उनखे अप्रूव कयो आहे, तव्हां छा था सम्झो त हाणे इन एक्ट सां असांजो जेको अदालती निज़ाम आहे, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट, माण्हू हिकिड़ो फोत थी थो वञे, बाद में उनजी अपील लॻे थी ऐं उनखे जेको आहे सो इनोसेंट डिक्लेयर कयो वञे थो, त हिन एक्ट जे कानून जे पास थियण सां छा इन्हनि अहिड़नि वाक्यनि में, अहिड़नि मामलनि में घटिताई थींदी कि सुधारा ईंदा? ॾिसो न, हाणे हिन में सेक्शन 7 जेको आहे न, हाणे इहे एक्ट जेको आयल आहे, जीअं पहिरीं हूंदी अर्जेंसी, अर्जेंसी 3 महीना न लॻंदी, हाणे 14 ॾींहंनि में। हाणे ॾिसो न, इहो एप्रिशिएट करणु घुरिजे त कहिड़ो बि मैटर आहे, इंसान आहे, को बीमार आहे, या हुनजी का अहिड़ी मेडिकल आहे, या अहिड़ो को इशू आहे, या वट एवर इंसिडेंट थी थो वञे, या हुन सां कंहिंजी मुलाक़ात कराइणी आहे, नथी लॻे, अपील पेंडिंग आहे, सिंस लॉन्ग। हिन कानून जे तहत माना हिकिड़ो आहे सुप्रीम कोर्ट हुननि खे ओपन कयो, ठीकु आहे, 14 ॾींहंनि में तव्हांजी जेका एप्लीकेशन अचे विथ माना उनजी सपोर्टिंग अहिड़ी शइ अचे थी, उनखे रिव्यू करे उनखे लॻाई वञे, उनमें रीज़न्स हुजनि, जीअं त जीअं इहो राइट टू, इहो फेयर ट्रायल आहे न बेसिकली। माना तव्हां डिले चवंदा आहिनि त तव्हां डिले कयो पिया केसनि खे, उनजी डिस्पोज़ल कोन्हे। हाणे त एप्रिशिएट मां कंदुसि काज़ी फ़ाइज़ी साहिब जी, माना जॾहिं थिया आहिनि, मोर देन, आई एम टेलिंग मोर देन 500 केसिस हैव बीन डिस्पोज ऑफ, बेंचिस ठही वियूं किथे, ऐं उनजो उकलाइण, इहा एप्रिशिएट कजे। अच्छा सर, एक्ट ठही वियो आहे, सो मोटो जा पावर जेके आहिनि डिवाइड थी विया, चीफ जस्टिस सां गॾोगॾु 2 जेके मोस्ट सीनियर जजिस आहिनि उन्हनि ॾे इहे जेके पावर्स आहिनि उहे शिफ्ट थी विया, कमेटी वग़ैरह, बेंच वग़ैरह बि थी वियो। मूंखे इहो ॿुधायो त हिन कानून जे ठहण खां पहिरियां चीफ जस्टिस जेको सो मोटो अख़्तियार वठंदो हो, या जेके बेंचिस वग़ैरह ठहंदियूं हुयूं, उहो कहिड़े कानून तहत हूंदो? उहो कानून बस 184(3), उनमें हिकु 184(3) में बेंचिस ठाहिण जो ज़िक्र कोन्हे, ॾिसो न, उनमें एम्बिग्यूटी, या चीफ जस्टिस जो स्पेशली ज़िक्र बि कोन्हे। सुप्रीम कोर्ट त पोइ हर जज सुप्रीम कोर्ट माना ॾिसो ओनली पहिरीं इहो हूंदो त ओनली द चीफ जस्टिस हैज़ पावर, ॿिए कंहिं वटि पावर ई कोन्हे इन केस। न, इहो कहिड़ो कानून इन्हनि खे ॾे पियो? कानून हुयो ई कोन्हे, पंहिंजा रूल्स हुआ, चई सघूं था, या को फ़ैसिलो हुयो? छो जो तव्हांखे यादि हूंदो 2019 या 20 धारा जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब हिकिड़ो सो मोटो एक्शन वरितो, तॾहिं जो प्राइम मिनिस्टर PTI जो चेयरमैन हुयो, ऐं जस्टिस गुलज़ार साहिब चीफ जस्टिस हुयो, ऐं उहे आउट ऑफ कंट्री हुया, क़ाइम मक़ाम चीफ जस्टिस बंदियाल साहिब हुआ, ऐं बाद में उन्हनि हिकिड़ी बेंच ठाही, उन बेंच फ़ैसिलो ॾिनो त काज़ी साहिब जेको नोटिस वरितो आहे उहो ख़राबु आहे, उनखे ख़तमु करे छॾियो, ऐं पोइ उन जेका हुननि जी जजमेंट ही आई एम श्योर के 5 या 6 रुकनी बेंच हुई, उन जेको आहे सो इहो फ़ैसिलो ॾिनो त चीफ जस्टिस वटि रुगो सो मोटो जो अख़्तियार आहे। पाण चई सघूं था त हीअ जेके सो मोटो एक्सरसाइज़ पे थिया बंदियाल साहिब जे दौर में, गुलज़ार साहिब जे दौर में, या उन खां अॻु जे दौर में, त इहो कंहिं का 6 रुकनी, 7 रुकनी, 8 रुकनी बेंच जो नतीजो हो, उनजी जजमेंट जो नतीजो हो? न, बेसिकली ॾिसो न, मुंहिंजो चवणु आहे त जीअं ॾिसो न, पिक एंड चूज़ जस्टिस विहारे छॾियो, पोइ हीअ माण्हू मूंखे ख़बर मूंसां बेंच में वेही रहनि। हाणे जीअं
बदियाल साहब आहे, जीअं एजाज़ुल हसन आहे, जीअं पंहिंजो मुनीब अख्तर आहे, टे माना पंहिंजे हिसाब सां बेंचिस। ऐं इहे ॾिसो न, इहा बि हिकिड़ी उहो आहे माना। ऐं कुझु अहिड़ी जीअं 7 में जूनियर जजिस बि खया हुया, माना तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो सेट आहे, उनजो बि को लॉ कोन्हे को, उहा बि हिकिड़ी जजमेंट आहे जंहिंखे फॉलो कंदा हुआ। फॉलो कंदा उन में। हिननि जो जेको ॾिसो न, मुंहिंजो जेको ओपिनियन आहे, हाणे हीअ प्रोसीजर में जेको एक्ट आहे ॾाढो, मूं त हिननि खे रीड कंदो आहियां। ऐं हिन में अहिड़ी का शइ, हा, सवाइ रिट्रोस्पेक्टिव जे, ऐं मां नथो सम्झां त हिन में को अहिड़ो बहितरीनु, ऐं जेकॾहिं का अहिड़ो माना इम्पोर्टेंस जो इशू आहे, जीअं बेंच फुल ठही वई, त उहे ई माना कमेटी उहो पंहिंजो ओपिनियन ॾेई सघंदा हुआ, हीअ फुल लार्ज बेंच या फुल बेंच ठहणु घुरिजे, हीअ अहिड़ो इम्पोर्टेंट इशू आहे। ऐं जेके मोस्ट सीनियर जजिस आहिनि, उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ऐं रादर उन्हनि जजनि, अच्छा, जेकॾहिं फुल बेंच ठहे थी, इहो जस्टिस आयशा मलिक बि शायदि सवाल उथारियो त जेकॾहिं फुल बेंच ठहे थी त पोइ अपील काॾे वेंदी? ख़तमु न, ॾिसो न, हीअ अपील, हीअ जॾहिं हीअ उहे फ़ैसिला आहिनि जेको 184(3) जे तहत हिकिड़ो अपील में आयो आहे, या 184 जो डायरेक्ट सुप्रीम कोर्ट पंहिंजो वरितो। अच्छा, ही जेको लॉ आहे इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ 184(3) खे अट्रैक्ट करे थो? अट्रैक्ट, ॾिसो न, हिन में माना उन तहत जेकॾहिं सो मोटो वरितो वियो या उन जे प्रीएम्बल पढ़ो, हिन में फेयर ट्रायल आहे, जॾहिं राइट टू अपील बिफोर द पर्स्यूएंट आर्टिकल 175(2) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन read with 191. This law is being enacted. उन्हनि जी जेका रिफ्लेक्शन में या उन्हनि में का बि डिसीशन, माना उन्हनि बाक़ी मामलनि में सुप्रीम कोर्ट जी मर्ज़ी आहे, सुप्रीम कोर्ट जी मर्ज़ी आहे। 184(3) जे तहत हिन खे फॉलो करणो पवंदो। ऐं हिन में ॾिसो न, राइट टू अपील जी जेका ॻाल्हि आई आहे, वरी फेयर ट्रायल बि अची वियो, एप्लीकेशन आहे, फिक्सेशन बि अची वियो। हिननि जी इहा बि चवंदा त ही ओवर राइडिंग इफेक्ट बि न थींदो हिन जो न, ॿिया जेके लॉज रेगुलेशन आहिनि पंहिंजूं ठहियल आहिनि हिननि जो, सही, इवन उन्हनि खे बि टच नथा कनि न। ही त इंटरनल बेंचिस ठाहे, माना जंहिंखे बि ॾिए चीफ जस्टिस, उहे बि उनखे बि नथा चवनि। हीअ चवनि था त तव्हां जेके बेंचिस बि ठाहियो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी कयो, रुगो 184(3) में जेके मामला थींदा उनखे तव्हां अपील में आहे, उन में हिननि मामलनि ते फॉलो थींदो। अपील में ॾिसो न, अपील जो बि हिननि हिकिड़ो चयो आहे, अपील बि ॾिनी पर साईं, हिकिड़ो वरी मुंहिंजो मासूम सुवाल मुंहिंजे ज़हन में अचे थो त इहा डिस्क्रिमिनेशन आहे त 184(3) जो जेको फ़ैसिलो हुजे उन ते तव्हांखे रुगो अपील मिले, ऐं ॿिया जेके फ़ैसिला आहिनि उन ते वरी तव्हांखे राइट टू रेगुलर अपील आहे, रिव्यू आहे। असां वटि रेगुलर अपीलूं आहिनि, रिव्यू जो कॉन्सेप्ट अञा हले पियो। सुप्रीम कोर्ट ख़ुदि फ़ैसिलो ॾिए थी, वरी रिव्यू में। हाणे जीअं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो बेरिया टाउन जो आयो, 5 जजनि हुननि खे डिक्लेयर कयो, जेका ज़मीन अकुपाए कई आहे, वट एवर कयो आहे, उन्हनि खे डिक्लेयर कयो। वरी इम्प्लीमेंटेशन बेंच अची हुनखे रिव्यू में, हलंदो हुननि जो मैंडेट बि न हुयो सुप्रीम कोर्ट जो। कुझु अहिड़ा फ़ैसिला जेके फ्यूचर आयल आहिनि, हाणे चवंदा आहिनि त सुप्रीम कोर्ट जॾहिं फ़ैसिलो ॾेई वठे उहा बाइंडिंग हूंदी आहे न। असां बीइंग अ लॉयर आहिनि, वी हैव टू, पर उनजी क्रिटिसिज़म उन ते ईंदी आहे। ऐं छो जो पब्लिक इम्पोर्टेंस जिते इशू अची वञे, फंडामेंटल राइट्स जी वायोलेशन थिए, उहे जेके फ़ैसिला घणा अहिड़ा आहिनि फ्यूचर में, जीअं नवाज़ शरीफ़ जो केस हो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो केस आहे, नसरत भुट्टो, दोसू केस, ॿिया जेके बि आहिनि, हर जीअं ज़फ़र अली शाह केस अमेंडमेंट थी, LFO आयो, हुननि खे माना जेका, छो जो इन ते इवन ड्यूरिंग आर्ग्यूमेंट में इहो बि चयो वियो त जेके मार्शल लॉ जेकॾहिं अचे थी, उन्हनि खे बि वैलिडेट वञी पार्लियामेंट जे थ्रू थियो, सुप्रीम कोर्ट खे अची वञी इहे ई उन्हनि खे वैलिडेट कयो वियो, उन्हनि जे ऑर्डरन्स खे। ऐं इन ते माना वॾी डिबेट थी आहे न। हीअ जेका जजमेंट डिटेल ईंदी, ऐं हिन में हर एस्पेक्ट खे हिननि टच कयो त कहिड़ा कहिड़ा एस्पेक्ट आहिनि, कहिड़नि शयुनि ते। ठीकु आहे सर, हिन में ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि, राइट टू अपील, नो डाउट। जी, पर हाणे इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त ही जेको पूरो एक्ट ठहियो आहे, इन जा कुझु पॉलिटिकल जेके पर्पज़ बि आहिनि, फ़ाइदा जेके हासिलु करणु पिया चाहिया, उहो हाणे आर्टिकल 5 क्लॉज़ 2 उधरी वई उनजी जेको रिप्रोस्पेक्टिवली हुई। हाणे छा नवाज़ शरीफ़ साहब खे को इन में फ़ाइदो थींदो? मेन जेको पर्पज़ हुयो, ॾिसो न, हाणे बेसिकली छा आहे जो नवाज़ शरीफ़ ऐं जेको ॿिया जेके बि हुया, तरीन साहब आहे, हिननि खे लाइफ टाइम हिननि खे जेको डिस्क्वालीफाई कयो हुयो। हीअ रिव्यू फाइल कंदा पंहिंजी, रिव्यू फाइल थियल आहे मियां साहब जो। हा, रिव्यू फाइल थींदा, उन ते बि जीअं, पर रिव्यू जो त टाइम बि त गुज़री वियो। पर टाइम आहे त जॾहिं फाइल थियल आहे न, जेसीं ताईं उहा डिसाइड थिए, डिसाइड नवाज़ शरीफ़ साहब जो शायदि थी वियो। हा,
डिसाइड थी माना हाणे बि हलो पर जेकॾहिं पोइ बि त सेम सेम वरी जजिस बि त वरी न बि ॾिसो न हाणे मां वरी बि चवंदुसि सुप्रीम कोर्ट हाणे जीअं कंसीलमेंट आहे लेट सपोज़ तव्हां फैसल वावडा जो केस आहे सुप्रीम कोर्ट हुनखे आख़िर में ईअं चयो ऑप्शन बि ॾेई छॾियो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी हीअ अपील आहे तव्हां हिन जे अगेंस्ट आया आहियो ट्रिब्यूनल जे ॾिसो न पहिरीं त राइट टू अपील छा आहे हिकिड़ो फोरम आहे न फोरम ईअं आहे हाणे जीअं तव्हां एज़ अ मेंबर आहियो नेशनल असेंबली या प्रोविंशियल असेंबली जा इलेक्शन कमीशन जिथे बि तव्हां एग्रीड आहियो उनजे ख़िलाफ़ु आहियो पहिरीं इलेक्शन कमीशन वञिणो पवंदो तव्हांखे उन जो जेको फ़ैसिलो हूंदो उहो ट्रिब्यूनल में चैलेंज थींदो उन जे फ़ैसिले खे तव्हां सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदो सही फैसल वावडा केस में 2 व्यू थी विया हाणे नवाज़ शरीफ़ केस में पनामा केस ॾिसो डायरेक्ट सुप्रीम कोर्ट ज्यूरिसडिक्शन अवेल कई 184 ते कमेटी बि ठही वई सुपरवाइज़री बि थी वई ऐं उन में उन्हनि खे डिसाइड कयो वियो आख़िर में सुप्रीम कोर्ट वञी डिसाइड कयो त भई तव्हां वरी सुप्रीम कोर्ट आख़िर में इहो पंहिंजो व्यू वरितो त भई लाइफ टाइम हुननि जी डिस्क्वालिफिकेशन आहे अच्छा सर हाणे इलेक्शन एक्ट 2017 जो जेको आहे उन में तरमीम थी आहे ऐं उन में जेको डिस्क्वालिफिकेशन जो मुद्दो आहे उनखे 5 साल कयो 5 साल हाणे जेकॾहिं पाण उन एक्ट खे फॉलो कयूं जी त नवाज़ शरीफ़ जी जेका डिस्क्वालिफिकेशन आहे उनजो जेको लिमिटेशन आहे उहा हाणे पूरी थी थिए जी पर सुप्रीम कोर्ट जी जेका वर्डिक्ट आहे उहा आहे लाइफ टाइम डिस्क्वालिफिकेशन हाणे हिकु त इहो ॿुधायो असांखे त छा इलेक्शन एक्ट में तरमीम सां सुप्रीम कोर्ट जी उहा जजमेंट ख़तमु थी वेंदी नवाज़ शरीफ़ साहिबु इलेक्शन जे लाइ अहल थी वेंदो या छा मुस्तक़बिल में जेकॾहिं पार्लियामेंट को अहिड़ो लॉ पास करे थी त उन सां छा सुप्रीम कोर्ट जी जेका जजमेंट आहे उनखे बिल्डोज़ करे सघिजे थो ॾिसो न हाणे सुप्रीम कोर्ट जो जेको हैज़ टू ओनली इंटरप्रिएट द लॉ हाणे जीअं हिन जेका प्रोसीजर एक्ट में पार्लियामेंट खे त इन्हनि चयो भई पार्लियामेंट जो पंहिंजो पावर टू लेजिस्लेट इंटरप्रिटेशन में जेकॾहिं को अहिड़ो लॉ न हुअणु घुरिजे जेको कॉन्ट्री टू द कॉन्स्टिट्यूशन थिए इस्लामिक इंजंक्शन थिए मुंहिंजो जेको ओपिनियन आहे जेको हिन इलेक्शन एक्ट बि आहे 5 साल जीअं मूं फैसल वावडा जो केस जो ॻाल्हि कई त भई हिकिड़ो जेको टेन्यूअर तव्हां उन में तव्हां हुनखे डिस्क्वालीफाई करे सघो था लाइफ टाइम जो हिकिड़ो कॉन्सेप्ट ई कोन्हे असां वटि को प्रेसिडेंट ई न आहे पर सुप्रीम कोर्ट त ॾेई छॾियो हा ॾेई छॾियो पर उन में बि रिव्यू थींदो ऐं उन में बि लार्जर बेंच 5 सालनि खां पोइ रिव्यू थींदो न माना हुन त हाणे एक्सटेंड थी वियो हीउ टाइम तो पंहिंजो गुज़ारे चुको आहे हाणे ही जेका इलेक्शन थींदी छो जो हुनखे त 5 साल त पूरा थी विया माना इन कानून जे बिहाफ ते सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी फ्रेश पिटीशन असीं चऊं या रिव्यू चऊं फाइल थी सघे थो इन इशू खे सुप्रीम कोर्ट पाण डिसाइड कंदी माना सुप्रीम कोर्ट परमिशन ॾेई सघे थी त उन में का इहे बार न आहे ऐं ॾिसो न जॾहिं तव्हांखे लॉ पर लाइफ टाइम जो ज़िक्र त आहे न साईं जजमेंट में न जजमेंट आहे पर जॾहिं इलेक्शन एक्ट में अची वञे त भई असां जेको बि डिस्क्वालिफिकेशन आहे तव्हांजी फॉर 5 इयर्स उहो त पोइ बि माज़ी ते लागू नथो थिए हा पर मां पुछणु मुंहिंजो मेन मक़सदु इहो आहे पुछण जो त हिकिड़ो कानून पास थियो आहे लिमिटेशन आहे 5 साल जी ऐं माज़ीअ में सुप्रीम कोर्ट हिकिड़ी जजमेंट ॾिनी आहे लाइफ टाइम जी डिस्क्वालिफिकेशन इहो हाणे हींअर घणा इहे जजमेंट्स एतिरियूं आयूं आहिनि जेके सुप्रीम कोर्ट माना फ्यूचर में उन्हनि खे मथां ई उन्हनि जी व्यू अची पर जेकॾहिं 5 ॾिनी आहे त 7 जी बेंच वेंदी उनखे डिसाइड करण लाइ त जीअं उनजो इक्वलेंट बेंच जेका नथी करे सघे न लार्जर बेंच हुजे या फुल कोर्ट हुजे उनजी उहा किन एग्ज़ाम आहिनि जेकॾहिं का इलीगलिटी अहिड़ी आहे जिते वञी माण्हू जो फंडामेंटल राइट्स आहिनि 5 साल टाइम बि त आहिनि साईं पर लिमिटेशन ॾिसो न हिकिड़ी लिमिटेशन हूंदी आहे हिकिड़ो माण्हू आहे तव्हां उहो कंफाइनमेंट में आहे अपील में उहो अपील हुनजी अञा पेंडेंसी आहे हुन ते एलिगेशन ॾिसो न हिकिड़ो को बि केस आहे कन्विक्शन थी आहे सर आख़िरी सवाल जी उन खां पोइ असां एंडिंग कंदासीं प्रोग्राम जी नवाज़ शरीफ़ साहिबु अचे पियो पाकिस्तान कन्विक्टेड आहे हितां 50 रुपए जे बाण ते हले वियो ॿाहिरि हाणे वापसि ईंदो त कानूनी मुंझारा कहिड़ा थींदसि ॾिसो न हाणे प्रोटेक्टिव बेल जी ॻाल्हि पई हले प्रोक्लेम्ड ऑफेंडर बि आहे हाणे ॾिसो न ही वाज़ रिलीज़ ऑन अ बेल हाई कोर्ट ॾिनो परमिशन सां हाई कोर्ट हिनखे परमिशन सां मोकिलियो आहे ठीकु आहे ही ऐं उनजी जेका कंडीशन आहिनि इहा हुई त ही 2 हफ़्तनि जो जेको पीरियड थियो पर सब्जेक्ट टू अॻिते हली एप्लीकेशनूं मूव थियूं त हिन जी कंडीशन अहिड़ी आहे
जंहिंजे तहत वरी हिनखे प्रोक्लेम्ड कयो वियो। इवन जॾहिं बि को बि माना राइट टू वरी बि इहा आहे त फेयर ट्रायल ही विल कम, प्रोटेक्टिव बेल हाई कोर्ट हिनखे ॾींदी, वरी अची सरेंडर कंदो। ऐं पोइ इहा डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट वेदर हिनखे माना जेल मोकिले थी या बेल बि ॾेई सघे थी। प्रोक्लेम्ड भी आहे न सी। हाँ प्रोक्लेम्ड, पर प्रोक्लेम्ड के प्रोटेक्टिव बेल बि मिली सघे थी। राइट, प्रोक्लेम्ड के कीअं मिलंदी? मिलंदी। अच्छा, माना इवन सुप्रीम कोर्ट मां वठी सघे थी, जेकर हाई कोर्ट मां प्रोक्लेम्ड आहे। मतलब चांसेस आहिनि? माना चांसिस माना मुंहिंजो बार न आहे न। ॾिसो न, ही इज़ कमिंग टू सरेंडर बिफोर द कोर्ट दैट दी मुंहिंजो राइट आहे, मूंखे ॿुधो वञे। न बेल त वरी हिकिड़ी सूरत हूंदी आहे न मिलण जी, त जेकर जवाबदार मौजूदु आहे। न प्रोटेक्टिव जो इहो आहे त माना समवन हैज टू कम न assure that he will furnish a surety ठीक bond that the a person he is coming and he may not be restrained from airport and he may be given permission to enter into the territory of Pakistan. ठीक आहे। गुलाम शबीर बबर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। इंशाल्लाह अॻे हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़।